हज़रत शाह लतीफ़ भिटाई फरमाए थो, कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि। दरियाह जे किनारे ते बीही केतिरियूं ई पंहिंजे महबूब खे पुकारींदियूं आहिनि, केतिरियूं ई पयूं साहड़ साहड़ कंदियूं आहिनि, महबूब खे यादि कंदियूं आहिनि। किने सांगो साह जो के घोरियस कयो घिड़नि। उन्हनि मां घणियूं त पंहिंजे साह जे फ़िक्र में हूंदियूं आहिनि त किथे दरिया में घिड़ण सां साह न हलियो वञे। उन्हनि जो इश्क सचो ऐं पको न हूंदो आहे। जंहिंजो साहड़ सां इश्क, महबूब सां इश्क सचो ऐं पको हूंदो आहे, उहे साह जो सांगो यानी मरण जो ख़ौफ़ न कंदियूं आहिनि। उहे हिमत वारियूं साहड़ तां घोरियस चई दरिया में घिड़ी पवंदियूं आहिनि। साहड़ संदो तन घाघाए घिड़न जे। हिन सिट में लफ़्ज़ घाघाए जी माना आहे हिमत करे या खिली कुॾी। जेके खिली कुॾी दरियाह जे उने पाणी में घिड़ी पवंदियूं आहिनि, महबूब बि उन्हनि खे पंहिंजो कंदो आहे। शाह लतीफ़ भिटाई जे हिन अनमोल बेत में पैगाम मिले थो त सखणियूं ख़्वाहिशूं न कजनि। कुझु हासिल करण लाइ जिदोजहद करणु ज़रूरी आहे। उन अमल लाइ अमली मैदान में लहणु ज़रूरी आहे। कोशिश कामयाबी जी कुंजी आहे। कंधीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि। किने सांगो साह जो के घोरियस कयो घिड़नि। साहड़ संदो तन घाघाए घिड़न जे।